जुडे में चोर कीमती सोना जेवर ऐं रोक रक़म बुहारे वियो। जुडो शहर जे रहीमाबाद पाड़े में अणॼातल चोर गुज़िरियल रात शहरी मोहम्मद सईद आराई जे घर अंदर दाख़िल थी 4 तोला सोना जेवर ऐं 8,000 रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया। मुतासिर शहरी ॿुधायो त मुंहिंजे घर में महीनो अॻु बि चोर दाख़िल थिया हुआ, जंहिंजो इतला जुडो पुलिस खे ॾिनो हो, पर पुलिस कुछ भी न कयो। मुतासिर एसएसपी बीरपुर खास का मुतालबो कयो त नोटिस वठी चोरी वापस कराए इंसाफ फराहम कयो वञे। वरी पुलिस वटि बि वियासीं। सुबुह जो पुलिस खे असां फ़ोन कयो, डीएसपी साहब बि आयो, ठक्कर साहब बि आयो, तफ़सील बि ॾिनी, घर वारा मोबाइल बि हुननि जे हवाले कया भई असांखे चोर ॻोल्हा करे ॾियो। असांखे ग़रीबनि खे मतिलबु हीअं लुटिजो वञे थो। असांजो जेको गोल्ड 4 तोले सोनो गोल्ड आहे ऐं पंहिंजो 8,000 रुपया हुआ, त असां मतिलबु असां ज़्यादती आहे, त हिन जे करे इंतिज़ामिया खे खपे त ही चोर वग़ैरह जेकियूं वारदातूं थियनि थियूं हिन खे रोकियो वञे ऐं रिकवरी कराए असांजी शइ असांखे मुटाई वञे कंहिं हालत में बि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।